नाज़रीन, खोड़ा में उजण ऐं कलेरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो करण लाइ सियासी समाजी अॻुवान सरगर्म थी विया आहिनि। 9 मार्च ख़मीस ॾींहुं मेड़ मिंथ काफ़िलो धुरियुनि वटि पहुचंदो। रिपोर्टर सलीम उजण मूजिबि खोड़ा में उजण ऐं कलेरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में हलंदड़ क़बाइली खूनी झेड़े जो निबेरो करण लाइ सियासी समाजी अॻुवाननि पारां कोशिशूं जारी आहिनि। उन सिलसिले में अयाज़ अहमद कोराई, कामरेड मोहम्मद अली उजण, असीर शुएब टालपुर ऐं अदनान सुमरो खोड़ा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त उजण ऐं कलेरी बिरादरी जे खूनी तकरार जो निबेरो करण लाइ ख़मीस ॾींहुं 9 मार्च ते सैयद, न्याणियूं ऐं सियासी समाजी अॻुवान ऐं सहाफ़ियुनि खे साण करे ॿिन्ही धुरियुनि ॾांहुं मिंथ मेड़ काफ़िलो वठी वेंदासीं। हिननि चयो त क़बाइली झेड़नि में बेगुनाह माण्हू क़त्ल थी वञनि था ऐं घर वीरान ऐं ॿार यतीम थी वञनि था। हिननि वधीक चयो त ताज़ो उजण कलेरी तकरार सबबि खोड़ा शहर वीरान थी वियो आहे ऐं कारोबारी सरगर्मियूं पिणु सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। हिननि सियासी समाजी अॻुवाननि शहरियुनि ऐं सहाफ़ियुनि खे अपील कई त 9 मार्च ते हिन मेड़ मिंथ काफ़िले में शरीक थियनि त जीअं इलाइक़े में अमन क़ाइमु थी सघे। वाज़े रहे त महीनो अॻु खोड़ा में आदम कलेरी क़त्ल थी वियो हो, जंहिंजो इल्ज़ाम उजण बिरादरी मथां आहे, जॾहिं त कुझु महीना पहिरियां ड्रिब महर शाह में पुलिस अहलकार अशरफ उजण ऐं यार मोहम्मद कलेरी क़त्ल थिया हुआ, जंहिं बैदि धुरियुनि में तकरार कर खंयो हो।